जुडो वटां 2.5 महीना अॻु गुम थियल पदमू कोल्ही सोट हथां ॻुझी अणबणत सबब कातिल आसान गिरफ़्तार। रिपोर्ट मूजिब झुडे जे यूनियन आहोरी जो रहवासी 38 सालनि जो पदमू पुट शकू कोल्ही 2.5 महीना अॻु अचानक गुम थी वियो हो, जंहिंजी गुमशुदगी जी रिपोर्ट वारसन पारां जुडो थाणे ते दाख़िल कराए काफ़ी ॻोल्हा दौरान संदसि सोट आसन कोल्ही ते गायब करे मारण जो शक ज़ाहिर कयो, जॾहिं त शकी जवाबदार आसन आहोरी मां कमाइण जो बहानो बणाए टपड़ खणी अणॼातल हंधि खिसकी वियो। गुज़िरियल ॾींहुं SHO जुडो शाहनवाज़ ख़ासकेली मुख़फ़ी इतला ते 0 पॉइंट वटि छापो हणी आसन कोल्ही खे गिरफ़्तार करे छॾियो। थाणे ते आंदो, जिते पुछा ॻाछ दौरान गिरफ़्तार जवाबदार आसान क़त्ल जो एतराफ़ कंदे पुलिस खे ॿुधायो त मक़तूल ऐं संदसि विच में MP3 ते गाना वॼाइण तां तकरार शुरू थियो, जेको आहिस्ते आहिस्ते वधी वञी हिक ॿिए खे मारण ताईं पहुतो। अहिड़ी निशानदही ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची खॾ मां मक़तूल जो ॻरियल हालत में लाश हथ करे झुडे अस्पताल ऐं जवाबदार ते केस दाख़िल करे वरितो आहे।